बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा दोस्तों ऐं शागिर्दो अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो डॉक्टर रहीमर सूमरो आहे ऐं मां एसोसिएट प्रोफेसर तौरु शाबत यूनिवर्सिटी में कमु करे रहियो आहियां। जीअं अवां ॼाणो था त मां स्पीसिस सॉफ्टवेयर जेको इस्तेमालु थिए सोशल साइंस में तमामु घणो इस्तेमालु थींदो आहे डेटा एनालिसिस लाइ। उन हवाले खां मां हिकु सीरीज़ शुरू कई आहे, वीडियो सीरीज़, त जीअं जेके दोस्त इन बारे में नथा ॼाणनि उनखे इन स्पीसिस सॉफ्टवेयर जे हवाले खां तरबियत ॾेई सघां। हिन पूरी सीरीज़ में जेका मां सिंधी ज़बान में जेको आहे पेश कंदुसि, त जीअं मुंहिंजा दोस्त ई सिंधी ज़बान ॼाणनि था उहे इन बासानी इन तरीक़े सां इन स्पीसिस सॉफ्टवेयर खे सम्झी सघनि। इन हवाले खां जेको आहे सो हिन ॿिए लेक्चर में पहिरियों जेको आहे मां जेको आहे डिस्कस कयो हुयो त छोटी कली नज़राती तौर ते त जेके स्पीसिस मेन्यूज़ आहिनि उहे छा आहिनि, उन में कहिड़ा कहिड़ा उनजो पूरो तार जेको आहे छोटी कली मां पेश कयो हुयो। ऐं उन खां पोइ लास्ट वीडियो जेका तव्हां ॾिठी उन में मां जेको आहे सो इन जो सॉफ्टवेयर जो जेको अमली कम तौर ते मां जेको आहे पहिरियां 4 जेके आहिनि उन हवाले खां मां पूरी तफ़सीलात पेश कई मुख़्तसिर अंदाज़ में, त फाइल, एडिट, व्यू ऐं डेटा जे हवाले खां। अचो दोस्तों त बक़ाइदा जेके रहनि था जेके इन से ऑप्शन उन सभिनी जे हवाले खां वरी अवां दोस्तनि खे मां मुख़्तसिर अंदाज़ में जेको आहे इन जेको आहे जेके ऑप्शन ॾिनल उनजो तारुफ़ तव्हांजे साम्हूं पेश कयूं। दोस्तों यादि रखो त इन जेको बि तारुफ़ आउं पेश करे सघां थो, फ़िलहालु अॻिली वीडियो में वरी जिते इहे शयूं इस्तेमालु थींदियूं त तफ़सीली तौर ते अवां दोस्तनि जे साम्हूं उहे सभु शयूं रखंदुसि त इन शयुनि खे कीअं सम्झिजे ऐं इन शयुनि खे कीअं इस्तेमालु कजे पंहिंजे जेका डेटा एनालिसिस जे दौरान। अचो त असां जेको आहे जेकी शयूं रहियल शयूं उनखे पूरो कयूं। त इन फाइल, एडिट, व्यू ऐं डेटा खां पोइ जेको ॿियो आहे उहो असांजो ट्रांसफॉर्म आहे। ट्रांसफॉर्म तव्हां सम्झो था त कंहिं शइ हिकिड़ी शइ खे ॿी शइ में तब्दील करणु, उनजो मक़सदु आहे त ट्रांसफॉर्म। इन में जेको आहे पहिरियों जेको अचे थो उहो अचे थो कंप्लीट वेरिएबल। हाणे ही तमामु घणी इंपॉर्टेंट आहे ऐं बार बार असां हीअ शइ इस्तेमालु कंदा आहियूं पंहिंजे मुख़्तलिफ़ रिसर्च जेका बि टेक्निक सां रन, ख़ासि तौर ते जॾहिं असां रेगुलेशन के सां रन कंदा आहियूं त असांखे बार बार इन शइ जी ज़रूरत पवंदी आहे। रेगुलेशन हुजे या लॉजिस्टिक रेगुलेशन हुजे या जेके बि रेगुलेशन जा टाइप्स आहिनि, इन वक़्तु जेके बि शयूं असां इस्तेमालु कंदा आहियूं त उन में हिन टेक्निक सां बार बार ज़रूरत पवंदी आहे। हिन में असां छा कंदा आहियूं त अवां ॾिसंदव त हिन में QP1 खां वठी QP4 हाणे जिन वेरिएबल में खे असां हिते कॉल करे असां हिन जी एवरेज वठी करे असां हिकिड़ो नओं वेरिएबल जेको आहे उहो क्रिएट कंदा आहियूं, जेको तव्हांजे आख़िरि में हिते वेरिएबल अची वेंदो। ऐं उन खां पोइ 4-5 हर हिकु जेके तव्हांजा कंस्ट्रक्ट आहिनि, हर कंस्ट्रक्ट हिकु हिकु वेरिएबल ठहंदो। मिसाल हिकिड़ो वेरिएबल तव्हांजो ठहंदो QPE1 खां हेसि ताईं, ॿियो वेरिएबल FQ खां 6 ताईं, SQ1 खां SQ4 ताईं। इहे जेके बि तव्हांजा कंस्ट्रक्ट आहिनि, हर कंस्ट्रक्ट जे हवाले खां हिकु हिकु वेरिएबल ठहंदो ऐं उन खां पोइ उन्हनि वेरिएबल जेके असल उहे एवरेजिस हूंदियूं। इन ट्रांसफॉर्म जे पहिरीं कंप्लीट वेरिएबल में असां उनजूं एवरेज कढी करे असां उनखे अॻिते कमु आणींदा आहियूं त जीअं असां उन्हनि जे मथां वरी ॿीहर एनालाइज़ कंदा आहियूं। हिकु तरफ़ इहो आहे, हिन में असां टारगेट वैल्यू जो नालो लिखंदा आहियूं ऐं हिन में असां पूरो जेको असांजो जेको एवरेज कीअं कंदा उहो असां हिन में कंदा आहियूं। इहो अमली कमु जेको आहे जॾहिं असां रेगुलेशन ते ईंदासीं त इन हवाले खां पूरी डिटेल अवां दोस्तनि साम्हूं पेश कबी त असां कीअं इहो पूरो कमु अमली तौर ते कंदासीं। ऐं हिन हवाले खां तव्हां ॾिसो हिन में मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके असांजा टेक्निक्स आहिनि जेके तव्हां हिन में रन करे सघो था। अर्थमेटिक तव्हां अर्थमेटिक मीन ते तव्हां ॾिसो खोड़ सारा हिन में जेके क्लिक कंदो त हिन में उनजूं जेके इन से टेक्निक तव्हांखे नज़र ईंदियूं। जीअं लॉग असांखे वठिणो आहे, log 10 आहे, log 1 आहे, या उन खां पोइ जेको आहे तव्हांजो डेट तव्हांखे चेंज करणी आहे, या इन में कंहिंखे सर्च करिणो आहे, जेके बि शयूं में आहिनि त जेको असां हिन में कमु करे सघूं था। वधीक जेके तव्हां जे बारे में ॼाणो था या कॾहिं त उन हेल्प खे तव्हां बटण खे दॿाईंदो त इहे नई जेको आहे ब्राउज़र जी लिंक खुली हुई जंहिंमें तव्हां इन जे बारे में तफ़सील ॼाणे सघो था। उन खां पोइ जेका अॻिली आहे उहा आहे असांजी जेका काउंट रीकोड इन द सेम वेरिएबल। कॾहिं कॾहिं असांखे जेको आहे डेटा खे रीकोड करणो पवंदो आहे। उनजो तॾहिं इशू थींदो आहे रीकोडिंग जो त जॾहिं असां पंहिंजे क्वेश्चनर में रिवर्स वैल्यू कंदा आहियूं। अवां शायदि पंहिंजे क्वेश्चन में को रिवर्स तव्हां कॾहिं कॾहिं जीअं क्वेश्चनर शायदि ख़बर न आहे जॾहिं तव्हां क्वेश्चन फिल कंदा आहियो त कंहिं क्वेश्चन जे साम्हूं तव्हांखे हिकु क्वेश्चन मिलंदो आर, ब्रैकेट में आर मिलंदी। इन आर जो मक़सदु इहो रिवर्स क्वेश्चन आहे।
रिवर्स क्वेश्चन सां इन करे पंहिंजी जेको आहे सो क्वेश्चन में विझंदा आहियूं त जीअं असां चेक करे सघूं त असांजो जेको रिस्पोंडेंट आहे या जेको उहो फॉर्म जेको आहे सवालनामो भरे थो उहो दोस्त जेको आहे उनखे पढ़ी करे भरे थो या जेको आहे सो पंहिंजो जल्दी जल्दी में सभु जेके सम्झ में आहियूं भरे ॾे वञींदो ऐं तव्हांखे ॾेई छॾे इन जो जेको उनजो इंगेज आहे या न या उहो उन में ध्यानु आहे हिकु हिकु जेको सुवाल आहे उन में सवालनामे में हिकु हिकु सुवाल खे पूरी तरीक़े सां पढ़ी करे ऐं पोइ उनजो जेको ऑप्शन आहे उहो टिक करे थो या ईअं ई जेको आहे सो त इन में रिवर्स क्वेश्चन जो मक़सदु इहो हूंदो आहे रिवर्स क्वेश्चन में जॾहिं असां कंदा आहियूं त पोइ असांखे उन कोडिंग जेका उहो तब्दील करणी पवंदी आहे उन करे असांखे रिकोड करणो पवंदो आहे साॻी वेरिएबल खे ॿियनि में या रिकोड असां कंदा आहियूं साॻी वेरिएबल खे डिफरेंट जेको आहे ॿिए में डिफरेंट इन वेरिएबल खे डिफरेंटली असां हुनखे रिकोड कंदा आहियूं ऐं तंहिंखां पोइ आहे ऑटोमेटिक रिकोडिंग बि थी वेंदी आहे बहरहाल इहा एॾी का ख़ासि इस्तेमालु कोन थी आहे ऐं ख़ासि तौर ते हीअ ॿ शयूं असां इस्तेमालु कंदा आहियूं उहो बि तॾहिं जॾहिं असांखे पंहिंजे सवालनामे में रिकोडिंग या रिवर्स क्वेश्चन जेके आहिनि से उहे हूंदा आहिनि इन खां पोइ हीअ डेट एंड टाइम विज़र्ड आहे जंहिंमें तव्हां हिनखे तब्दील करे सघो था डेट एंड टाइम ऐं हीअ रिप्लेस मिसिंग वैल्यू आहे त जेके तव्हां वटि को मिसिंग वैल्यू आहे किथे बि तव्हां हुनखे रिप्लेस कयो था मिसाल तव्हां सम्झो था त तव्हांजे FQ2 में कुझु मिसिंग वेरिएबल आहिनि त तव्हां हिते उनखे हिन वेरिएबल में शिफ्ट करे हिन मदद सां ऐं पोइ त हिन में तव्हांखे मुख़्तलिफ़ ऑप्शंस आहिनि जेके तव्हां क्लिक कंदव त उन तरीक़े सां उहो थी वेंदो मिसाल सीरीज़ मीन आहे यानी तव्हां उनखे मीन जे ज़रिए तव्हां उनखे रिप्लेस कयो या नियर बाय पॉइंट आहे उन जे ज़रिए तव्हां उनखे नियर बाय पॉइंट मक़सदु आहे जेके ॿिन्ही बराबरि जेको आहे मथां टे ऐं हेठां हिकु आहे त ॿिन्ही मां का हिकिड़ी उन जेको आहे सो हिकु उन बदिरां जाते ख़ाली जेको आहे उन में हिकु हली वेंदो को मीडियन आहे या ॿियो को आहे ख़ासि तौर ते अक्सर तौर ते जेके दोस्त आहिनि उहे सीरीज़ मीन खे जेको आहे प्रेफर कंदा आहिनि हाणे असांजो मक़सदु आहे जेको मीन आहे मिसाल 5 पॉइंट लिकट स्केल जेके तव्हां इस्तेमालु कयो था त उनजो मीन जेको आहे उहो 3 थींदो त अक्सर जेके दोस्त उहो 3 इस्तेमालु कंदा आहिनि इन हवाले खां तव्हां इहो कमु करे सघो था अच्छा तंहिंखां पोइ हीअ एनालाइज़ तमामु घणी इंपॉर्टेंट विंडो आहे छो जो अक्सर त असां इहा विंडो इस्तेमालु कंदा आहियूं पंहिंजे बार जॾहिं बि असां ईंदासीं त असां मुख़्तलिफ़ टेक्निक्स आहिनि जंहिंमें असां हुननि खे मिसाल हिन में तव्हां डिस्क्रिप्टिव में तव्हां फ्रीक्वेंसीज़ कढी सघो था डिस्क्रिप्टिव स्टेटिस्टिक करियो एक्सप्लोर क्रॉस टेबुलेशन करे सघो था प्लॉट्स ठाहे सघो आहे PPT प्लॉट्स आहे QQ प्लॉट्स आहे इहे सभु कमु करे सघो आहे टेबल में तव्हां कस्टम टेबल तव्हां ठाहे सघो था कंपेयर मीन में तव्हां मीन्स था वन सैम्पल टी टेस्ट आहे इंडिपेंडेंट टेस्ट आहे इहे जेके बि टेस्ट हूंदा असां ईंदड़ वीडियो में मां हर हवाले खां तव्हांजे इन टेस्ट खे कीअं जेको आहे सो हलाइजे ऐं इन जे रिज़ल्ट खे कीअं सम्झिजे इंशाल्लाह ईंदड़ वीडियो से मां इन हवाले खां पूरी मालूमात तव्हांखे ॾींदुमि ऐं GLM आहे यूनिवेरिएट आहे मल्टीवेरिएट आहे ऐं उन खां पोइ कोरोलेशन आहे उनखे कीअं बाइवेरिएट ऐं पार्शियल कोरिलेशन में कहिड़ो फ़र्क़ु आहे केमिकल कोरिलेशन छा हूंदो आहे रेगुलेशन आहे जिन में रेगुलेशन पूरी रेगुलेशन फैमिली आहे पूरो ख़ानदान आहे हिन में सभु उन में शयूं अचनि थियूं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं हिन में जेके रेगुलेशन आहिनि लीनियर रेगुलेशन आहे मल्टीपल रेगुलेशन ही बाइनरी या लॉजिस्टिक रेगुलेशन आहे ही मल्टीमोनियल लॉजिस्टिक रेगुलेशन जे हवाले खां पूरी आवां दोस्तनि खे मां मालूमात ॾींदुसि पंहिंजे ईंदड़ वीडियो में उन खां पोइ डेटा रिडक्शन आहे त फैक्टर एनालिसिस असां हिन में करे सघूं था असां हिन में करस्पॉन्डेंस एनालिसिस करे सघूं था ऐं हीअ जेका विंडो आहे इहा आहे नॉन पैरामीट्रिक टेस्ट असां वटि वञी थो हिते ॿ जेके आहिनि से हिसा आहिनि टेस्टिंग जा हिकिड़ा पैरामीट्रिक आहिनि हिकिड़ा नॉन पैरामीट्रिक पैरामीटर्स तव्हां सम्झो था त जंहिंजा बि पैरामीटर ज़ाहिर आहिनि जंहिंजा त असां हुनखे पैरामीट्रिक चऊं था ऐं जेके के बि उन पोयां के नॉन पैरामीटर्स कोन असां हुनखे नॉन पैरामीट्रिक चऊं था त नॉन पैरामीट्रिक जेके बि टेस्टूं आहिनि उहे हिते असांजूं रन थींदियूं आहिनि उन हवाले खां बि ईंदड़ वीडियोस में असां सभी दोस्तनि खे जेकी बि ज़रूरी आहिनि घणियूं सेवाऊं जेके असांजूं थींदियूं आहिनि नॉन पैरामीट्रिक टेस्ट जेके नॉन पैरामीट्रिक डेटा ते असां लॻाईंदा आहियूं उन हवाले खां मां दोस्तनि खे मां पंहिंजो पूरी तफ़सील ॾींदुसि ऐं इन हवाले खां मल्टी रिस्पॉन्ड आहे जेको आहे ही काफ़ी आहिनि जेके असांजूं आहिनि उहे असां इस्तेमालु कंदासीं उन खां पोइ हिन खां पोइ ही ग्राफ आहिनि हिन ग्राफ में जेके ही लेगेसी ग्राफ आहिनि जेके अॼु ॾींहुं तव्हां हिनखे खोलींदो त तव्हांखे सिर्फ़ु मिसाल तव्हां हिनखे खोलियूं था असां त ही सिंपल ग्राफ आहे हिनखे टिक कयोसीं त हिन में तव्हांखे ही शयूं आहिनि सिर्फ़ु तव्हांखे पंहिंजी शयुनि खे ट्रांसफर करिणो ऐं तव्हां ओके कंदो त तव्हांजो जेके रिज़ल्ट निकिरी वेंदो ही ग्राफ आहे ॿियो ग्राफ आहे असांजो चार्ट बिल्डर यानी असां पाण चार्ट बि ठाहे सघूं था पंहिंजी सहूलियत ऐं पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ ऐं इन हवाले खां ही मुख़्तलिफ़ जेके चार्ट आहिनि चार्ट खे खणी करे तव्हां हिते रखंदव
ड्रैग कंदो त तव्हांजो उहो अची वेंदो, पोइ तव्हां हिनखे वेरिएबल हिन में विझंदव, पोइ वेरिएबल हिन में विझंदव त इन तरीक़े सां तव्हां पंहिंजा चार्ट ठाहे सघो था ऐं हिनखे तव्हां पेस्ट बि करे सघो था। इन हवाले खां बि मां तव्हांजी जेकी वीडियो ठाहींदुमि जंहिंमें मुख़्तलिफ़ चार्ट आहिनि उन हवाले खां तव्हां दोस्तनि खे मालूमात ॾिजे भई यूटिलिटीज़ आहिनि जेके सहूलियतूं जेके मुख़्तलिफ़ आहिनि इन जो को ख़ासि इस्तेमालु न हूंदो आहे, पोइ इन करे पर जेकॾहिं कुझु शयूं आहिनि मिसाल जी डिफाइन वेरिएबल सेट आहे इनखे तव्हां डिफाइन कंदव त सेट जो नालो छा आहे, ई जेको आहे यूटिलिटीज़ इस्तेमालु तमामु घटि इस्तेमालु थींदियूं आहिनि। त इन हवाले खां ऐं इन खां बि एक्सटेंशन आहिनि त जंहिंमें तव्हां हिन में मुख़्तलिफ़ ॿिया एक्सटेंशन हणी करे ऐं तव्हां हिनखे इस्तेमालु करे सघो था, या ॿिया एड्स ऑन हिनखे विझी करे तव्हां हिनखे इस्तेमालु करे सघो था। मिसाल बि मूं तव्हांखे जेको आहे सो हिकु मिसाल ॾींदो त एंड्रॉइड हाइस्ट जेको आहे पंहिंजी हिकिड़ो एप्लीकेशन ठाही आहे जेका एक्सटेंशन तव्हां हिन में इंस्टॉल करे जेको आहे सो रेगुलेशन वारी टेक्निक में ईअं तव्हां हिनखे इंस्टॉल कंदो त हिते उहो जेको आहे अची वेंदो ऐं पोइ उन खां पोइ जेको आहे तव्हां हिनखे तव्हां मेडिएशन ऐं मॉडरेशन तव्हां हिन स्पीसीज़ में करे सघो था। या ॿियो जेको आहे उहो अहमद दरियांतो जेको आहे उहो एड्सॉन एक्सटेंशन ठाहियो आहे जंहिंमें असां हेड्रोस्टासिटी सां चेक करे सघूं था हिन सॉफ्टवेयर। अञा इहो हूंदो आहे त असां हेड्रोस्टासिटी जे लाइ असांजी टेक्स्ट आहे उहा ॿी आहे, पर हीउ बि हिकिड़ो एडिशनल असांखे वाधारो असांखे हिकिड़ो एप्लीकेशन मिलियो हिन ज़रिए बि असां हुनजी पंहिंजी डेटा जी हेड्रोस्टासिटी चेक करे सघूं था, ख़ासि तौर जॾहिं असां रेगुलेशन खे इस्तेमालु कयूं था। इहो हेड्रोस्टासिटी छा आहे इहो इनशाला ईंदड़ वीडियो में कुझु वीडियोस में तव्हांखे सम्झाईंदुसि। ऐं तंहिंखां पोइ हीअ विंडो आहे जंहिंमें तव्हां विंडो खे ॿिनि हिसनि में तक़सीम करे सघो था, मिनिमाइज़ करे सघो था। ऐं आख़िर में जेको हीअ आहे हिनखे असां चवंदा आहियूं त हीअ हेल्प आहे जंहिंमें तव्हां मुख़्तलिफ़ जेके टॉपिक आहिनि क्लिक कंदव, मुख़्तलिफ़ स्पेसिफिक फोरम्स आहिनि, मुख़्तलिफ़ माण्हू वेठा आहिनि क्लिक कंदव त उहे माण्हू जेके एक्सपर्ट आहिनि, माहिर आहिनि हिन स्पीसीज़ जे सॉफ्टवेयर हवाले खां मुख़्तलिफ़ दुनिया में वेठा आहिनि, उते उन्हनि जा पंहिंजा हिकिड़ा फोरम्स आहिनि, उन फोरम में तव्हां पंहिंजा सवाल कंदव त उहे बि अव्हांखे हिन सवाल जो जवाबु ॾेई सघनि था। हीअ फॉर्म PDF में आहे हिन जो जेको आहे ऐं हीअ सभु शयूं आहिनि हिन स्पेस हवाले खां आहे त पूरो हिनजी हिस्ट्री आहे जेका उन में चेक करणु चाहियो था। ॾिसो रिलायबिलिटी छा हूंदी आहे, एग्ज़ाम्पल आहे ऐं उन में जेके ऑप्शन अल्फा स्प्लिट हाफ गटमेन पैरेलल इहे सभु शयूं जेके बि आहिनि हवाले खां पूरी तफ़सीलात बि आहे। हिकु तरफ़ मुंहिंजा वीडियोस बि आहिनि तव्हां उहे बि ॾिसी सघो था ऐं ॿिए तरफ़ तव्हां हर हिक जे बारे में हिन तरीक़े सां बि तव्हां मालूमात वठी सघो, जेको बि तव्हांखे ईज़ी लॻे तव्हां उहो शइ इस्तेमालु कयो। ऐं हिनखे जस्ट तव्हां हिन बटन खे प्रेस कंदव त तव्हां जेको आहे हिन लिंक ते पुॼी वेंदो ऐं तव्हां पंहिंजे कम खे वधीक वधाए सघो था। त इन हवाले खां हीअ हेल्प जेको इहो जेको आहे ख़ासि तौर ते ॾाढो इम्पोर्टेंट आहे जेको असांखे बार बार इस्तेमालु करण लाइ ज़रूरी आहे त जीअं असां उन शयुनि खे सम्झी सघूं त इन में कहिड़ी कहिड़ियूं शयूं इस्तेमालु थी सघनि थियूं। त इन हवाले खां हीअ पूरो हिकिड़ो तफ़सीलात हुया ऐं हिन में अहिड़ो त हीअ तव्हां ओपन डॉक्यूमेंट करे सघो था, को बि डॉक्यूमेंट तव्हां ओपन कंदव तव्हां खुली वेंदो डॉक्यूमेंट जेको आहे ऐं तंहिंखां पोइ तव्हां उनखे खोले करे तव्हांजे कमु करे सघो था। हीअ तव्हां सेव जो बटण आहे, हीअ प्रिंट जो बटण आहे ऐं हीअ ॾाढी इंपॉर्टेंट हिकिड़ो जेको आहे विंडो आहे। हिन में असां इहो हूंदो आहे जेके तव्हां हिनखे हिते क्लिक करे मथां रखंदव तव्हांखे ॿुधाईंदो त हीअ आहे छा, रीकॉल रिसेंटली यूज़ डायलॉग। डायलॉग जो मक़सदु आहे जेके तव्हां टेक्निक जेको कुझु हाणे कमु कयो मिसाल जेकी टेक्निक तव्हां रन कयूं आहिनि उन हवाले खां हिते आहे। हीअ ॿुधाईंदो जेकी बि तव्हां टेक्निक रन कयूं तव्हां उनखे मिसाल की असां कोरिलेशन तव्हां रन करणु चाहियूं था त असां छा कंदासीं, एनालाइज़ खां वञी करे ॻोल्हींदासीं कोरिलेशन किथे आहे असांजो, हिन खां हिन ओपन कंदासीं ऐं सॼो जेको आहे असां रन पोइ असांजो वञी रन थींदो। इन खां अलावा जेके असां आसान शइ चयूं था त असां हिनखे क्लिक कंदासीं, जस्ट हिनखे क्लिक कंदा वाइब्रेट ते ऑटोमेटिक खुली आयो ऐं हिन में तव्हां थोरी शयूं चेंज करे ऐं तव्हां पंहिंजे पढ़ी सघो था। यानी का सॼी तकलीफ़ असांखे करणी पए थी हिते वञी करे कोरिलेशन ॻोल्हे करे इहा सॼी तकलीफ़ खां पंहिंजो पाण खे बचाए सघूं था हिन हिकिड़ी नंढी टेक्निक जे ज़रिए सां। ऐं उन खां पोइ जेको आहे हीअ सभु शयूं जेके असां इस्तेमालु कयूं इहे सभु शयूं असांजी पयूं आहिनि, जेके बि तव्हां क्लिक कंदव उहो जल्दी खुली ईंदो। ऐं मिसाल जी असां स्प्लिट फाइल अगरि इस्तेमालु जेके तव्हांखे यादि हुजे त हाणे असां हेॾे वियासीं त हिते व्यू में वञिणो पवंदो, उन खां पोइ स्प्लिट फाइल ॻोल्हे करे असां न त आसान कमु कहिड़ो आहे असां हिते हिन क्लिक कयूं असांजी साॻी शइ खुली ईंदी ऐं असां पंहिंजो कमु करे सघूं था। हीअ आहे तव्हांजो अंडू, हीअ आहे रीडू वारो बटण आहे, हीअ जेको आहे केसिस जे विच में तव्हां किथे बि वञी सघो था ऐं हीअ जेको तव्हांजो वेरिएबल खे तव्हां ॻोल्हे सघो था, हिते को वेरिएबल एड करे सघो था। हीअ रन डिस्क्रिप्टिव स्टेटस हिते जेके तव्हां का शइ फाइंड करणु चाहियो था, केस इंसर्ट करे सघो था ऐं हिते तव्हां वेरिएबल इंसर्ट। हाणे वेरिएबल ऐं केस में हिकिड़ो फ़र्क़ु आहे, हीअ जेके आहिनि इहे तव्हांजा केसिस आहिनि
ऐं हीअ तव्हांजा सभु जेके उहे वेरिएबल आहिनि जेको तव्हां एड करणु हिन तरीक़े सां बि करे सघो था ऐं हीअ स्प्लिट फाइल आहे हिन तव्हां फाइल खे ॿिनि हिसनि में तक़सीम करे सघो था ऐं उन खां पोइ हीअ जेका आहे सिलेक्ट केसिस कंहिं बि हिकु केस खे तव्हां सिलेक्ट करे सघो था ऐं हीअ मां बार बार इस्तेमालु कंदो आहियां वैल्यू ऐं लेबल त हाणे तव्हांजे क्लिक कयो त लेबल अची वियो वरी तव्हांजे वैल्यू अची वियो इहे कुझु मुख़्तलिफ़ स्टार हुयो जेको हीअ तव्हांजे साम्हूं जेका विंडो आहे नंढड़ी इन में जेके मुख़्तलिफ़ ऑप्शन उहे बि अव्हांजे साम्हूं अची विया हाणे ॾिसो जॾहिं असांखे पंहिंजे सॉफ्टवेयर में वञी करे असां स्पेस फोरम खे क्लिक कयोसीं त असांजे साम्हूं जेको आहे उहा ही शइ खुली आई IBM Spaces community will be your new home for Spaces discussion, resources and events. यानी हिकिड़ी पूरी कम्यूनिटी ख़ानदान आहे जंहिंमें तव्हां मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके माण्हू जेके ख़ासि तौर ते स्पेस इस्तेमालु कनि था माहिर आहिनि उहे जेके अव्हांजी ख़िदमत में वेठा आहिनि तव्हां पंहिंजो को बि सुवाल रखी सघो था त उहे तव्हांखे जवाबु ॾेई सघनि था हीअ मुख़्तलिफ़ जेके से जेके टॉपिक आहिनि जंहिंजे हवाले खां उहे तव्हांखे जेके IBM प्रोडक्ट्स बि आहिनि उन हवाले खां तव्हांखे सुवाल जवाबु मिली सघनि था हाणे हीअ मिसाल IBM एमओस आहे इन हवाले खां बि अगरि तव्हांखे को सुवाल आहे the question about IBM is एमओस त हिनखे खोले करे ॾिसंदो वरी पाइथन में को इशू आहे हिनखे खोले करे ॾिसंदो यानी हीअ मुख़्तलिफ़ जेके जावा जे हवाले खां को सुवाल आहे मुख़्तलिफ़ जेके ऑप्शन ॾिनल आहिनि स्पेस मोल्डर आहे स्टेटिस्टिक आहे असां ही यूज़ कंदा आहियूं स्टेटिस्टिक हिन हवाले खां जेके बि तव्हांखे सुवाल आहिनि त तव्हां खोले करे पंहिंजा सुवाल पोइ वञी करे तव्हां रखी सघो था हीअ डाउनलोड आहे जितां तव्हां पंहिंजे सॉफ्टवेयर डाउनलोड करे सघो था ऐं हीअ कुझु वीडियोज़ आहिनि जेके तव्हां वीडियो इस्तेमालु करे सघो था ऐं तंहिंखां पोइ हीअ जस्टिफिकेशन आहे त तव्हां पंहिंजो IBM छो इस्तेमालु कयो हीअ जस्टिफिकेशन आहे इहो मुख़्तसिर तारुफ़ हुयो इन स्पीचिस जे हवाले खां अमली कम जे हवाले खां जंहिंमें हीअ सभु शयूं जेके आहिनि से मां अव्हांजे साम्हूं जे बारे में पूरी तफ़सीलात रखी ऐं हिन सां गॾु गॾु हिन शयुनि जी तफ़सीलात रखी ऐं उमेद कयां थो त मुंहिंजी हीअ नंढी जेका कोशिशि आहे अव्हां सभिनी दोस्तनि खे सुठी लॻी हूंदी ऐं तव्हां सभिनी दोस्तनि काफ़ी कुझु पायो हूंदो तव्हांजी वॾी महिरबानी ख़ुदा हाफ़िज़